आप ता हिनन के वठो सुकी खाली था ना हे वठो हे सुबह शाम इस्तेमाल कयो ता ये घर वाली है ठीक है ये ता कौन मिलंदो का હવે માદે આરો ઇસ્तेमाल કયો હાલો જેકો મિલે વજો ઈ ન કયો उमरे ए सिरप प्यार में आसपास जी अज असां जेको आहे कचे जे इलाइक़े ॻोठ करीमदास कोसो नियर न्यू मंजिक में साईं संबत नकवी ऐं संदसि टीम तरफ़ां लॻियल जनरल कैंप में मौजूदु आहियूं। हिते हींअर मरीज़नि जी तमामु घणी रश आहे। तक़रीबन सुबुह 9 बजे खां वठी कैंप स्टार्ट आहे। हिन महिल 11 थियण वारा आहिनि ऐं हिन महिल ताईं असां जेको आहे उहो 250 मरीज़ जेके ॾिसी चुका आहियूं। अञा बि जेको आहे मरीज़नि जो रेशो तमामु घणो आहे। हिन कचे वारे इलाइक़े में ख़ासि तौर ते जेके असां मरीज़ ॾिसंदा आहिनि उहे एलर्जीअ में घणा वरितल आहिनि। खारस में मलेरिया आहे, पाणी सफ़ा गंदो आहे त उनजो पेट जूं बीमारियूं खोड़ सारियूं आहिनि। ऐं हीअ जेको सिलसिलो आहे उहो काफ़ी सालनि खां असांजो कैंप जो वारो सिलसिलो हले पियो, पर अॼु जॾहिं कैंप हिते आया आहियूं तमामु दूर आहे इलाइक़े में त उते जेको आहे उहो डॉक्टर इमरान ऐं उनजी टीम जेका आहे उहा भरपूर नमूने सां कमु करे रही आहे। ऐं हिन में दवाऊं मरीज़नि खे ओवरऑल मुफ़्त मिली पई वञनि ऐं कंहिं बि शइ जी खोट जेका आहे उहा महसूसु कोन थी थिए पई, पर मरीज़नि जो काथो तमामु घणो आहे। इन जे लाइ बस वारनि खे अञा बि गुज़ारिश आहे त हिननि इलाइक़नि में मुख़्तलिफ़ कैंपूं लॻाई वञनि। ख़ासि तौर ते एलर्जी जेका आहे हींअर जिस्मानी ख़ासि तौर ते गर्मी अचे थी पई, गर्मीअ जे करे बि खोड़ सारियूं बीमारियूं जेके आहिनि उहे वधनि पियूं। त हिन जे लाइ ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त सिहत खातो बि उन में कुझु हिसो कढे ऐं उन सां गॾोगॾु हिननि गुरबत जेका आहे उन करे माण्हू इलाजु पूरो न पियो कराए सघनि। ब्लड प्रेशर, शुगर, आम बीमारी ॾिसणु अचे थी। शहर जे खां परे हुजण जे करे हिन इलाइक़े में ॾाढी सिहत जूं सहूलियत जी खोट आहे ऐं वस वारनि खे गुज़ारिश आहे त हिन कम में वधि खां वधि अञा हिसो कढे त जीअं इहो ग़रीब माण्हू अहिड़ा पंहिंजो इलाजु कराए सघनि।